परीक्षित महाराज प्रश्न कयो सुखदेव जी को, तो हाँ ये बुधायो कि केड़े देवता जी पूजा करण सां छा मिलंदो आहे। चवनि था पिया कि अलग अलग देवताउनि जी अलग अलग पूजा करण सां अलग अलग सिद्धियुनि जी प्राप्ति थींदी आहे। कीअं? चवनि था जीअं कंहिंखे ॾाढी सुंदर स्त्री खपे, उर्वशी देवीअ जी पूजा करे अप्सरा जी। कंहिंखे ॾाढी सुंदरता खपे, मां सुंदर बणिजा, गंधर्वनि जी पूजा करे। मान लो कंहिंजे घर में ज़ाल मुड़ुस में नथी ठहे, भांडा खटकनि था पिया, कटोरा किरनि था, थालियूं वॼनि थियूं, उहो छा करे, चई पार्वती माता जी पूजा करे, घर जी खटपट झटपट ख़त्म थी वेंदसि। अच्छा, जंहिंखे विद्या खपे, महान पंडित ठहे, ज्ञानी ठहे, छा करे, चयूं शंकर भगवान जी पूजा करे। बोलो गौरी शंकर भगवान की जय। इन तरह सां वधीक अन्न खपे, धन खपे, सभिनि जी अलॻि अलॻि पूजा आहे। पर चवनि था जंहिंखे सभु कुझु खपे, सब कुछ खपे, सब कुछ यानी अन्न भी खपे, धन भी खपे, सुंदरता भी खपे, पुट भी खपन, पोटरा भी खपन, मकान भी खपे, दुकान भी खपे, यश भी खपे, कीर्ति भी खपे, ऐं ॿुधो बाबा धर्म भी खपे, अॻिते ॿुधो मुक्ति भी खपे, मोक्ष भी खपे। उहो छा करे, चयूं श्री कृष्ण भगवान जी पूजा करे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। ओहो, मतलब अकेला कृष्ण भगवान सब ॾेई छॾींदा। चयूं कृष्ण भगवान आहिनि जड़, ॿिया सभु देवी देवता जेके आहिनि उन्हनि जा पत्ता आहिनि। भगवान पाण उहे सर्वे सर्व आहिनि। हिकु लोटो अगरि तव्हां जड़ में विधव त फलनि खे बि शक्ति मिलंदी, पतनि खे बि मिलंदी, टहनियुनि खे बि मिलंदी, शाखा खे बि मिलंदी, तने खे बि मिलंदी, पूरे वण खे ऊर्जा मिली वेंदी। तीअं कृष्ण भगवान जी जेको पूजा थो करे त एक कृष्णम सर्व देवा, हिकिड़े भगवान खे तव्हां धूप ॾेखारियो, 33 करोड़ देवताउनि खे मिली वियो, भोजन खारायो, सभु तृप्त थी विया। काथे 33 करोड़ देवताउनि खे घणनि खे मनाईंदव, हिकु हिकु खे राज़ी कंदव। इन करे जंहिं परमात्मा सचिदानंद श्री कृष्ण भगवान जी शरण वरिती, उन ते सभु देवताऊं राज़ी थी वेंदा। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। कीअं कजे त चयूं चाहे अकाम, जंहिंखे काई कामना कोन्हे, उहो छा करे, चयूं उहो बि रोज़ निरंतर भगवान जी भक्ति करे। सर्व काम हुआ, जंहिंखे सभु इच्छाऊं जीअं हाणे तव्हांखे ॿुधायोसीं, उहो छा करे, चयूं उहो बि रोज़ ऐं लगातार कृष्ण भगवान जी भक्ति करे। अच्छा, मोक्ष काम उदार दी, जंहिंखे मुक्ति खपे, मोक्ष ॿियो कुझु न खपे, उहो छा करे, चयूं उहो बि निरंतर रोज़ भगवान वासुदेव जी भक्ति करे। अकाम सर्व काम हुआ, मोक्ष काम उदारधी, छा करे, तीव्रेन भक्ति योगेन यजेत पुरुषम परम। तीव्र भक्ति योग जे द्वारा परम पुरुष भगवान श्री राधा कृष्ण जी भक्ति करे। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। आहा, ये संत महात्मा ऋषि मुनि साधु सन्यासी कोई पागल थोड़ी न थी है। हाँ, घर घाट छॾे, दुनिया छॾे, राजाई छॾे, अरबे खरबे रुपया फिटी करे उन बनवारीअ सां वञी प्रीत कई आहे। कुछ तो मिलियो हूंदो उन्हनि खे। हाँ, हरे राम श्री कृष्ण